अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुल्क मुआइशी बहरान मां निकिरी तरक़ीअ जी राह ते हली रहियो आहे। मुआइशी हालतूं बहितर थी रहियूं आहिनि। वधीक मुआइशी तरक़ीअ लाइ मुल्क में डॉलर आणणा पवंदा। बहावलपुर में हारी कन्वेंशन खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त हारियुनि खे ट्यूबवेल, बिजली ऐं भाण ते सब्सिडी ॾेई रहिया आहियूं। आबादगार ऐं हारी मुआइशी तौर ते मज़बूत थींदा। सिंध फेस्टिवल जे फंड्स में करोड़े रुपयनि जी करप्शन केस में नामज़द जवाबदार ख़िलाफ़ पक्का सबूत मिली विया। सिंध हाई कोर्ट इशरत आफ्ताब सूमरो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत चयो त जवाबदार ख़िलाफ़ नैब पक्का सबूत पेश कया आहिनि। जवाबदार जी ज़मानत मंज़ूर करे नथी सघिजे। हुकूमत मुखालिफ़ इत्तेहाद PDM खे ॿीहर सरगर्म करण जी कोशिश। मौलाना फज़लुर रहमान जी सदारत हेठि PDM जी सरबराही इजलास में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़, शाहिद खाकान अब्बासी, महमूद खान अचकज़ई, आफ्ताब शेरपाव ऐं ॿिया शरीक। मरियम नवाज़ जी वीडियो लिंक ज़रिए शिरकत। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन वारा पंहिंजा हथ आसमान ते पहुचाइनि, पेर ज़मीन ते रखे या खिला में उॾामी वञनि, कुझु बि करे वठनि, हुकूमत केॾांहुं बि नथी वञे ऐं इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन फ़ारूक हबीब चयो आहे त नवाज़ शरीफ़ लंदन में पोलो मैच ॾिसी रहियो आहे। हुनखे अॼु इनारो ॾियूं त सुभाणे वापसि अची वेंदो। PDM वारा ॿीहर सरगर्मियूं शुरू करण ते रद्द अमल में फ़ारूक हबीब चयो त PDM जो इजलास सियासी बेरोज़गारनि जो इज्तिमा आहे। तालिबान अफ़गानिस्तान जे राजधानी काबुल जे वेझो पहुची विया। काबुल खां 200 किलोमीटर परे मौजूदु तालिबान अहम पिलखमरीअ जो कंट्रोल संभालण बैदि फैज़ाबाद में दाख़िल थी विया। मज़ार शरीफ़ ते बि हमले जो ख़दशो। तालिबान 5 ॾींहंनि दौरान 9 सूबनि जे गादीअ वारे शहरनि ते कब्ज़ो करे चुका। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त 8 सूबनि ते तालिबान जे कब्ज़े खां पोइ सवाल पैदा थिए थो त अफ़गानिस्तान खे ॾिनल $2000 अरब काॾे विया। अफ़गान हुक्मराननि खे ॾिनल डॉलर ज़मीन खाई वई या आसमान ॻिही वियो। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो चयो आहे त इस्लाम जो पुरअमन पैगाम सॼी दुनिया में पहुचाइणु चाहियूं था। कराचीअ में तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो त क़ाइदे अवाम जे दौर में पाकिस्तान आलम इस्लाम जी सरबराही करे रहियो हुयो। हाणे बि असां दुनिया जे मुसलमान मुल्कनि जी क़यादत करे सघूं था। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम खान शोरो जे लाड़काणे में चीफ इंजीनियर जी ऑफिस में गॾिजाणीअ दौरान आबादगार पाक किताब खणी पहुची विया। पाणीअ जी खोट ऐं केस दाख़िल थियण ख़िलाफ़ धरणो हणी मातम। सूबाई वज़ीर गॾिजाणीअ मां ॿाहिरि निकिरी आबादगारनि वटि पहुतो। नवाबशाह भरिसां टेवाटर जे ॻोठ दिलीजान चांडियो जे रहवासण मिसमात समीना चांडियो पंहिंजे ससु मुरादा चांडियो सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त नवाबशाह पुलिस 3 साल अॻु मुंहिंजे मुड़ुस इमरान चांडियो खे फौर जे कूड़े केस में गिरफ़्तार करण बैदि कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए टंग में गोली हणी आफ फिराए कयो हुयो, जंहिंजो 1 महीनो इस्पताल में इलाज हलण बैदि हुनखे ॿीहर लाकअप कयो वियो। हुन चयो त नवाबशाह जे अदालत में 3 साल केस हलण बैदि अॼु मुंहिंजे मुड़ुस ते ॾोह साबित न थियण ते बाइज़त बरी कयो वियो। जॾहिं त नवाबशाह पुलिस ॿीहर अदालत जे ॿाहिरां मुंहिंजे मुड़ुस खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। हुन चयो त मज़ाहिमत ते पुलिस मूंखे ऐं मुंहिंजे ससु खे सख़्तु तशदुद जो निशानो बणायो, जेका असां सां ज़्यादती आहे। हुन चयो त मूंखे ख़दशो आहे त पुलिस मुंहिंजे मुड़ुस खे ॿीहर कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मारे छॾींदी। हुन मुतालिबो कयो त मुंहिंजे मुड़ुस खे बाज़ियाब कराए पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र अॼु जाम साहब भरिसां PPHI पारां ॿीहर तामीर ऐं मरमत खां पोइ ॻोठ जोड़ो ख़ान शहर में गवर्नमेंट डिस्पेंसरीअ जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर चयो त सिंध हुकूमत जी कोशिशि आहे त अवाम खे संदनि घरनि जे वेझो सिहत जो बहितरीन सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। मुहर्रम पाक जो चंड ज़ाहिर थियण सां नवाबशाह शहर जूं घिटियूं पहाड़ा वसदियूं या हुसैन जे सदाउनि सां गूंजण लॻियूं। मोमिनीन पारां विख विख ते सबीलूं लंगर न्याज़ जो इत्तमाम।
ऐं बारगाहुनि में नामवर आलम ऐं ज़ाकिर मजलिस बर्पा करण लॻा। सिक्योरिटीअ जा इंतज़ाम गैर मामूली कया विया। SOPs ते सख़्तीअ सां अमल दरामद। मोरो भरसा कांदड़ा कॉलोनीअ में सोहू बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में सरकारी असासे जे प्लाट तां झेड़ो, जंहिंमें फायरिंग सबबि गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मंज़ूर सोहू फौत, जॾहिं त ॿ ॼणा गुलाम सरवर ऐं मुख़्तियार सोहू सख़्त ज़ख़्मी। फौती ऐं ज़ख़्मियुनि खे तहलका अस्पताल मोरो आंदो वियो, जिथे ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे, जॾहिं त फौतीअ जो पोस्टमार्टम करण बैदि लाश वारसनि हवाले। थाणो जहिड़े वारी जाइ जे भरिसां हुजण बावजूदि पुलिस देरि सां पहुती। वाक़े वारी जाइ ते वधीक जहिड़े खे रोकण लाइ पिकट हणी छॾी, जॾहिं त वाक़े जो केस कोराई थाणे ते दाख़िल, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ॿिए तरफ़ मज़कूरा तकरारी प्लाट जो मामिलो अदालत में हलंदड़ हुयो, जंहिं सबबि अदालत सरकारी भॼे वारी प्लाट जो कब्ज़ो कोराई पुलिस हवाले कयो वियो हुयो, मगर पुलिस उते एहलकार मुक़ररु न कया, जंहिं सबबि जहिड़ो थी पियो। मोरो भरिसां UC लुंडकीअ जे ॻोठ दीवान जूं कड़ियूं जे गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ गर्ल्स स्कूल ज़बून हालत छित जा चापड़ किरण लॻा। 2008 खां बंदि स्कूल हुजण सबबि शागिर्दनि जी तालीम सख़्तु मुतासिर। ॿियो वरी स्कूल में फर्नीचर, पीअण जो साफ़ पाणी, बिजलीअ जी सहूलियत ऐं ॿिया मसइला हल करे स्कूल जी इमारत जो कमु कराए शागिर्दनि जो मुस्तक़बिल ऊंदाहो थियण खां बचायो वञे। डिप्टी कमिश्नर नौशर फ़िरोज़ मोहम्मद ताशकीन आलम अॼु पंहिंजे ऑफिस में आपाशी खाते जे ऑफिसरनि सां इम्कानी बोर्ड जे इंतज़ामनि ऐं सरकारी एराज़ी ख़ाली कराइण बाबति हिकु इजलास जी सदारत कई। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर टू सैयद उमर हुसैन, एक्शन आपाशी रोहिड़ी डिवीज़न कंडियारो शबीर अहमद भुट, एक्सियन आपाशी रोहिड़ी डिवीज़न मोरो इफ्तिखार अहमद लांघा ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर पिणु मौजूदु हुया। डिप्टी कमिश्नर आपाशी खाते पारां सिंधु दरिया जे हिफ़ाज़ती बंदनि जे बारे में मालूमात हासिल कई। डिप्टी कमिश्नर चयो त फ़िलहाल बोर्ड जो को बि ख़ासि इम्कान न आहे, तंहिं हूंदे बि बंदनि जी मरमत ज़रूरी आहे। मशीनरी ऐं पथरीअ जो इंतज़ाम कयो वञे। भिरिया रोड नसरुल्लाह कीरियो जो वालिद सेठ रज़ा कीरियो रज़ा इलाही सां वफ़ात करे वियो। दौलतपुर सफ़न पुलिस जो संग्राम मौर्य भरिसां ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि सां मुबैना तौरु मुक़ाबिलो। हिकु जवाबदार ज़ख़्मी, जवाबदार हथियार समेत गिरफ़्तार। संदसि ॿिया साथी फरार। जवाबदार शाहपुर जहानिया अस्पताल मुंतक़िल। संदसि क्रिमिनल रिकॉर्ड मुतालिक़ जांच कई पई वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।